दोस्तों अज मास्टर मंज़ूर जो एल्बम आहे सचल प्रोडक्शन जो पहिरियों एल्बम 1998 में रिलीज़ थियल आहे। ऐं मास्टर मंज़ूर जा हिन कंपनी में 2-3 एल्बम आहिनि ऐं 2-3 जेके बि आहिनि या 4 आहिनि मुंहिंजे अंदाज़े, पर चारई सुपर हिट एल्बम आहिनि ऐं हिन दौर में सुपर हिट हलिया हुया। ऐं हिननि में जेके बि गीत आहिनि सभु भला गीत आहिनि। ऐं मुंहिंजी पसंदि जो जेको आहे मीराली जी गाने जी कट ते हथ मिलाए मूंसां हथ मिलाए। हाणे इहो कलाम जेको हिन लिखियो आहे बिस्मिल्लाह कयां बिस्मिल्लाह अॼु तोखे आंदो वही धकड़े जो कलाम चमन अली ॻायो ऐं हिते मुमताज़ चांडे जी शाइरी हथ मिलाए मूंसां हथ मिलाए। ऐं दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे शामिलु कयूं, उन खां बाद तव्हांखे एल्बम जे बारे में ॿुधाईंदासीं। पहिरीं कमेंट्स आहे वहीद अमन दी वेरी नाइस पिक्चर, वहीद अमन लिखियो आहे। उन खां पोइ आहे शाबान सोलंकी भाउ नाइस वीडियो लिखियो आहे। बादशाह अमन सोलंकी लिखियो आहे भाउ ग्रेड एल्बम 2। ऐं उन खां बाद ॿिया दोस्त ऐं ॿियो दोस्त वहीद अमन वरी लिखियो आहे मास्टर मंज़ूर नाज़ में एल्बम 2। ऐं उन खां पोइ शाबान सोलंकी आल सॉन्ग सुपर हिट। हसन अमन मार भाउ लिखियो आहे सुपर हिट एल्बम। उन खां पोइ वरी वहीद अमन दिलूं मोकिलियूं आहिनि, वॾी महिरबानी। एहसन अमन सोलंकी भाउ लिखियो आहे नाइस एल्बम टीपी में 2। आशिक़ अहमद सोलंकी भाउ लिखियो आहे VIP एल्बम, वॾी महिरबानी दोस्तो कुर्ब तव्हां दोस्तनि भाइरनि जा। उन खां बाद M प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे सुपर। बादशाह अहमद सोलंकी लिखियो आहे जैकेट वारो मुमताज़ मौलाई आहे, सही आहे। M प्रोडक्शन वारे भाउ बि लिखियो आहे त इहो मुमताज़ मौलाई आहे, बिल्कुलु ग्रेड अदा ओके। ऐं एल्बम जेको आहे ही सचल प्रोडक्शन जो आहे, ज़बरदस्त एल्बम आहे। ऐं हिन में बि मास्टर मंज़ूर खे सिंधी गीतनि जो शहज़ादो चयो वञे पियो। असल में हिते हिन जा एल्बम नाज़ प्रोडक्शन में आयल आहिनि। हिते मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ त हिते नाज़ प्रोडक्शन में चौथों एल्बम मास्टर मंज़ूर जो आयल आहे। ऐं हिते नाज़ प्रोडक्शन चमन अली मीराली खे सुञाण ॾिनी सिंधी गीतनि जो शहनशाह, ऐं मास्टर मंज़ूर खे बि नाज़ प्रोडक्शन वारनि ई कयो सिंधी गीतनि जो शहज़ादो। ऐं काफ़ी फ़नकार आहिनि उन्हनि खे ॾियो, पर इन में हाणे मास्टर मंज़ूर जो जेको ही एल्बम आहे ही तमामु बहितरीनु रिलीज़ थियो ऐं माण्हुनि खे घणो इंतज़ारु हुयो हिन एल्बम जो। ऐं सचल प्रोडक्शन जो जेको एल्बम आहे पहिरियों एल्बम ही आहे। ॻाल्हियूं काफ़ी आहिनि पर हलूं था हिन जे गीतनि ॾे। असां हिननि गीतनि में जेको आहे रंग नओं आहे तव्हांखे ॿुधायां। पहिरियों गीत जेको आहे मुमताज़ मौलाई जो आहे हथ मिलाए मूंसां हथ मिला। ऐं उन खां पोइ अनवर बिरोही जो कलाम आहे यार पुराणो भलो। उन खां पोइ आहे बदर जो कलाम आहे असां इश्क में। उन खां पोइ मुमताज़ चांडे जो कलाम आहे शहर तुंहिंजो खिले थो। उन खां पोइ आहे सलीम चांडे जो कलाम आहे सिंगारम पूरो कंबर शहर। ऐं उन खां पोइ ॿियो कलाम आहे अहमद चांडे जो कलाम आहे अॼु राति न वञ सोना। उन खां पोइ आहे न्याज़ कोड़ाई जो कलाम आहे माठ कर माठ कीअं कयां ॾसियो यार ॾसियो। ऐं हीअ ज़बरदस्त गीत आहे, मुंहिंजी पसंदि जो गीत सम्झो वञे त मां हीउ काफ़ी टाइम पहिरियों ॿुधो हो। माठ कीअं कयां ॾसियो यार ॾसियो। हिन एल्बम में तमामु घणो दर्दीलो रंग आहे मास्टर मंज़ूर जो। उन खां पोइ प्यारा दुआ कर प्यारा दुआ कर। उन खां पोइ आहे मुमताज़ चांडे जो गीत आहे चओ मुंहिंजे दिलबर खे। ऐं उन खां पोइ आख़िरी गीत आहे मुमताज़ चांडे जो मुंहिंजो साथ सोणनि सां। ऐं हीअ एल्बम तव्हांखे कीअं लॻो? ऐं हीअ सिलेक्शन मुमताज़ चांडे जी आहे। नाज़ प्रोडक्शन में जेके मास्टर मंज़ूर जा आहिनि उन्हनि में सिलेक्शन वही धकड़े जी हूंदी आहे। ऐं तव्हांखे कीअं लॻो एल्बम दोस्तो कमेंट सेक्शन में ॿुधाईंदा।